हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। प्यारी सत्संग जी, असांजे प्यारनि जी फरमाइश ते अॼु असीं श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे रहिया आहियूं। हुन वेनती आहे त तव्हां ध्यानु ॾेई ॿुधंदा। बोल श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई की जय। श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई तुंहिंजो हर हंधि आ नामाचार, सुणी सॾड़ा संगत जा तूं हली आ हिक वार। मेर कर मालिक ॿुध शेवकनि जी पुकार, हाणे पंहिंजो बुरो संभार, असीं ॻोल्हा तुंहिंजे घाट जा। प्यारो, हिन भवसागर में अनेक संतनि, महात्माउनि, दरवेशनि ऐं योगियुनि जनम वरितो आहे। हर कंहिं पंहिंजे धर्म जी पैरवी करे अमन ऐं शांती जो पैगाम ॾेई पंहिंजो नाम रोशन करे परलोक पधारिया। इहे सचा संत महापुरुषनि मुनीषनि दही तौरु असां खां काफ़ी दूर हलिया विया, पर संदन कयल शेवाऊं ऐं धर्म खे ॾिनल पैगाम अॼु बि असांजे दिलनि में ज़िंदा आहे। उन्हनि दरवेशनि मां हिकु श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई बि हिकु महापुरुष योगी थी गुज़रिया आहिनि, जंहिंजी महिमा जो को बि अंत शुमार न आहे। साधु संत विद्वाननि ऐं वॾनि ज्ञानी पुरुषनि वटां असां ॿुधंदा पिया अचूं त श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई ईश्वर अवतार घट वासी आहिनि, जंहिंजी का बि जनम कुंडली न आहे। किन महापुरुषनि जे हवाले सां सद पई त श्री गुरु बालपुरी असल में गौड़ ब्राह्मण जे घर में जनम वरितो। पाण ब्रह्मचारी हुआ, विद्या में विद्वान हुआ, गरनार गढ़ जा राकू हुआ। संन्यास धारण करे गुरु दत्तारी भगवान गुरु साहिबनि जो चेलो थी गुरु जी काफ़ी शेवा कई। यानी त गुरु बालपुरी सिद्ध सवाई गुरु दत्तारी भगवान जिन जा चेला हुआ, पाण गुरु जी तमामु घणी शेवा कयऊं ऐं शेवा करे तमामु घणो फल कमायूं। पोइ गुरु साहिब खां मोकिलाए तीरथ करण वास्ते पाण सां गॾु साधू वठी जथो ठाहे इंडिया जा तीर्थ पवित्र आस्थान हरिद्वार, खंभ, बद्री नारायण ऐं ॿिया बि काफ़ी तीर्थ ऐं सचिन प्रेमनि जा दर्शन कंदा माता हिंगलाज जे दर्शन लाइ रवाना थिया। यात्राऊं कंदे पाण अची नगर ठठो शहर अची पहुता, जिते माता साहिब जो वॾो आस्थानु आहे। उते प्रेमनि जे संग संपत तरसिया। कुझु वक़्तु उते रहिया, पोइ उतां सारी जथे खे साण करे कराची रस्ते तां रियासत लसबेला जे हिकु बंदर सोन मियाणी शहर पहुता। सोन मियाणीअ शहर में ॼाम साहिब जी हुकूमत हुई। उते हिकु साधू रामगर नाले सां चमत्कार वारो रहंदो हो। यानी उहो हिकु लालची ऐं इंकार कंदड़ इंसान हो, जंहिं पंहिंजे कुझु करामतुनि ज़रिए माण्हुनि खे मोहे छॾींदो हो। जेको बि नओं शहर में ईंदो हो, साधू ब्राह्मण वग़ैरह, हुननि खां हू चंदो वठंदो हो, यानी कि फ़क़ीरनि खां बि चंदो वठंदो हो। श्री गुरु बालपुरी साहिब माफ़ कजो, श्री गुरु बालपुरी साहिब जिते समेत सोन मियाणी शहर जे ॿाहिरां हिकु शिव जी मंदर में तरसिया। उहा ख़बर जॾहिं ॿाए रामगर खे पई त कंहिं साधू जो जथो शिव जे मंदर में आयो आहे, उन्हीअ पंहिंजो चेलो मोकिलायो त जेके बि साधू आया आहिनि फ़ी मनुष्य रुपया चंदो ॾे। जिते जथे जो अॻवान आहे उहो अची मूं सां मिले। ॿाए राम जे चेले अची श्री गुरु बालपुरी खे ख़बर ॿुधाई। तंहिं ते श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई फरमायो, उन रामगर जे चेले खे चयो त तव्हां पंहिंजो गुरुअ खे चओ त असां चंदो कोन ॾींदासूं।
ऐं अव्हां वटि बि कोन ईंदासूं। जॾहिं शेवक इहा ॻाल्हि रामगर खे ॿुधाई त श्री गुरू बालपुरी चंदे ॾियण खां मना कई आहे, तॾहिं हिन खे तमामु घणो गुस्सो आयो, कावड़ आई। तंहिं पंहिंजे चमत्कारूं ॾेखारण जी कोशिशि कई, पर का बि करामत श्री गुरू बालपुरी मथां न हली। जंहिं बाद श्री गुरू बालपुरी पंहिंजूं चमत्कारियूं ॾेखारियूं, जंहिं बाद बाई रामगर खे काफ़ी तकलीफ़ पहुती ऐं बाई रामगर खे कुझु चेला साण करे अची शिव मंदर में श्री गुरू बालपुरी खां माफ़ी वरिती। दरअसल उन घर में तमामु घणो तकलीफ़ूं थियण लॻियूं जिते रामगढ़ रहंदो हो। तंहिं करे रामगढ़ पंहिंजे सेवकनि, पंहिंजे चेलनि समेत श्री गुरू बालपुरीअ जे चरणनि वरिता ऐं संदसि पूरे जथे जे लाइ भोॼन जो बंदोबस्तु कयो। पोइ श्री गुरू बालपुरीअ पिणु भोॼन कयो ऐं जथे समेत पाण पंहिंजे गुरूअ जी महिमा कयऊं ऐं उन रामगढ़ खे माफ़ु कयऊं। बोल श्री गुरू बालपुरी सिद्ध सवाईअ की जय। प्यारी सत्संग जी ही कथा जो पहिरियों पार्ट आहे। सुबुह जो तव्हांखे ॿियों पार्ट रीलोड करे मोकिलींदासीं। वेनती थी कजे त ही कथा सभिनी ताईं पहुचाई वञे ऐं हिन खे जेतिरो तव्हां शेयर कंदा, गुरू जी कृपा सां तव्हांजा ॿेड़ा सभु पार थींदा। बोल श्री गुरू बालपुरी सिद्ध सवाई की जय।